नाज़रीन, हैदराबाद में हम खबर शेयर कंदासीं। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच उमरकोट ज़िले में 2009 दौरान जीएसटी ऐं पीएसटी टेस्ट पास उम्मीदवारनि खे नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते सेक्रेटरी तालीम जे फोकल पर्सन पारां रिपोर्ट पेश करण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। उमरकोट सां तालुक़ रखंदड़ इरशाद अली कुबर, सिकंदर शाणी, अली गुलाम समेत 467 उम्मीदवारनि एडवोकेट शबीर मरी मार्फत पिटीशन दाख़िल कराई हुई। 2009 में दरख्वास्त गुजार मौजिब तालीम खाते उमरकोट ज़िले में 1094 सीटुनि लाइ इश्तिहार ॾेई जीएसटी ऐं पीएसटी टेस्ट वरिती हुई। हैदराबाद में अहम ख़बर मां शेयर कयूं पिया नाज़रीन, जिते सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच उमरकोट ज़िले में 2009 दौरान जीएसटी ऐं पीएसटी टेस्ट पास उम्मीदवारनि खे नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते सेक्रेटरी तालीम जे फोकल पर्सन पारां रिपोर्ट पेश करण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। उमरकोट सां तालुक़ रखंदड़ इरशाद अली, सिकंदर शाणी, अली गुलाम समेत 467 उम्मीदवारनि एडवोकेट शबीर मरी मार्फत पिटीशन दाख़िल कराई हुई। एक भेरो ॿी अहम ख़बर बाबति तव्हांखे अपडेट कंदासीं। नाज़रीन, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच उमरकोट ज़िले में 2009 दौरान जीएसटी ऐं पीएसटी टेस्ट पास उम्मीदवारनि खे नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते सेक्रेटरी तालीम जे फोकल पर्सन पारां रिपोर्ट पेश करण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था। असां राब्तो कयो आहे धरती टीवी जे रिपोर्टर शबीर अबड़ो सां। शबीर, अपडेट कजो। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच उमरकोट ज़िले में 2009 ईस्वी दौरान जीएसटी ऐं पीएसटी टेस्ट पास उम्मीदवारनि खे नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते सेक्रेटरी तालीम जे फोकल पर्सन पारां रिपोर्ट पेश करण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो आहे। जेको उमरकोट सां तालुक़ रखंदड़ इरशाद अली कुंबर, सिकंदर शाणी, अली गुलाम समेत 467 उम्मीदवार एडवोकेट शबीर मरी मार्फत पिटीशन दाख़िल कराई हुई। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ अख़्तियार कयो त 2009 ईस्वी दौरान तालीम खाते उमरकोट ज़िले में 1094 सीटनि लाइ इश्तिहार ॾेई जीएसटी ऐं पीएसटी जे टेस्ट वरिती हुई। टेस्ट में 3530 उम्मीदवार हिस्सो वरितो, जंहिंमां 1740 उम्मीदवार पास थिया हुआ। जेको आहे त 1094 ख़ाली जाइनि लाइ रुगो 275 मनपसंद उम्मीदवारनि खे नौकरी ॾिनी वई।